चवंदा आहिनि कि भई सिंध हली वियो छाकाणि हिंदू 27% हुआ। उहो फैक्ट आहे, असांखे सिंध छॾणी पई। असां 27% हुआसीं, पर हैदराबाद में 74%, सखर में 70%, शिकारपुर में 65%, कराची में 50%। कराची असां ठाही, सेठ भोजमल ठाही। हैदराबाद कंहिं ठाहियो? दीवान गिडूमल ठाहियो। मतिलबु चवण जा इहो आहे, असां शहरनि में हुआसीं, असां शहरी हुआसीं, ॻोठाणा घटि हुआसीं। त हुन मां छा थियो? जॾहिं शहरी क़ौम थींदी आहे, हुन ते काई बि मुसीबत ईंदी आहे तो कीअं टैकल कंदी आहे? तव्हांखे ख़बर आहे, इहे अॼु माण्हू ॻाल्हि था कनि कि भई विमेन्स एम्पावरमेंट, विमेन्स एम्पावरमेंट। 1985 में आडवाणी साहब गर्ल्स कॉलेज खोलियो हैदराबाद में। तो छा थियो? हिकिड़ो तॾहिं कॾहिं तव्हां गूगल कजो, 1936 में एक न्यूज़पेपर हो बार्सिलोना में, स्पेन में। उनमें एक फोटो आई, एक न्यूज़ आइटम आयो, हिंदू स्टूडेंट्स स्टडी टूर ते विया यूरोप में। केरु हुआ? सिंधी त हुआ ई, सभु साड़ियुनि में हुआ, सिंधी छोकिरियूं हुयूं। सिंधी छोकिरियूं 1936 में स्टडी टूर पई कनि नॉर्वे, स्पेन, साड़ियुनि में। तव्हां सोचे था सघो? हिकिड़ी ट्रेन हलंदी हैदराबाद टू कोटड़ी, हैदराबाद टू कोटड़ी कम्यूटर ट्रेन हुई। हुनमें टिकट चेकर केरु हो? टिकट चेकर केरु हो न, टिकट चेकर केरु हुई? पोपटी मनसुखाणी। तव्हां सोचे था सघो? जॾहिं ॿियनि कम्युनिटीज़ में छोकिरियूं चाइल्ड मैरिज पियूं कनि, पोपटी मनसुखाणी टिकट पई चेक करे मर्दुनि जूं रेलवे में। त असां उहो लेगेसी कैरी पिया था कयूं। जॾहिं असांजूं ॾाॾियूं नानियूं पढ़ियल लिखियल हुई, इन करे असांजो वाधारो थियो।